नाज़रीन अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम अजी शख्सियत में असांजा मेहमान आहिनि। नाज़रीन मां अपडेट कंदो हलां त लाड़काणे जी सियासी समाजी शख्सियत जेको आहे त मोहम्मद यूनुस अबड़ो प्रोग्राम अजी शख्सियत में असांजा मेहमान आहिनि। नाज़रीन मां अपडेट कंदो हलां त 4 डिसंबर सिंधी मीडिया फोरम जे तरफ़ां जेको आहे त सिंध जे अंदरि तमामु जेको आहे हेडक्वार्टर्स जे अंदरि जेको आहे त कल्चर डे मल्हायो पियो। सिंधी टोपी अजब जे हवाले सां मां सिंधी क़ौम जो जेको आहे त हीअ जेको आहे कल्चर आहे। ॾिसूं पिया त सिंध हमेशह जेको आहे त अनमोल हीरा पैदा कया आहिनि। सिंध हमेशह जेको आहे त बुज़ुर्गनि वलियनि ऐं कलमकारनि जी धरती आहे। अॼु असांजे प्रोग्राम में अॼु सेशन में सॼा महिमान आहिनि। मोहम्मद यूनुस अबड़ो जी जेका ॻाल्हि ॿोल आहे नाज़रीन कोशिशि कंदासीं उहा असां ज़रूरु शेयर कंदासीं। जी यूनुस साहिब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। से खुश आहियो कैसा मज़े साईं। सिंध असांजी सूफ़ियुनि जी धरती आहे। ख़बर आहे सिंध 5000 साल पुराणी असांजी हिकिड़ी तहज़ीब आहे। सिंध हिकिड़ी ईअं चऊं त असांजी पंहिंजी हिकिड़ी सकाफ़त ॾिठो वञे त जेकी असांजी टोपी अजरक आहे हितां ॾिठो वेंदो। जॾहिं मुंहं जी दड़ई जी कोटराई थी त उन मां हिकिड़ो मुजस्मो निकितो जेके अजरक ओढ़ियल हुयो। त तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सिंध उन टाइम बि असां जेको अजरक अॼु पहिरियों था उहो उन टाइम में असांजी निशानी आहे सिंध जी। त सिंध जे हवाले खां तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं की सूफ़ियुनि जी धरती आहे, अमन जी धरती आहे, मोहबत जी धरती आहे। ही असां हिते जेके बि सिंधी आहियूं अमन पसंदि क़ौम आहियूं ऐं जेके बि असांजा जेकी सिंधी पाकिस्तान खां ॿाहिरि रहंदा उहे बि अमन जी प्रचार कंदा। हिते असांजो सचल हुजे, सामी हुजे, शाह लतीफ़ बिटाई हुजे, सेवण इहो असांजो सेवण में साईं शहबाज़ कलंदर आहे त ॿाहिरि जो पर उन अचे सिंध वसाई। सिंध में अची करे उन अमन जो पैगाम ॾिनो त बाबा सिंध हिकु अमन जो देश आहे ऐं उनखे जेको आहे 5000 साल पुराणी असांजी तहज़ीब आहे। उन हवाले खां जेको 4 डिसंबर ते सिंधी मीडिया फोरम वारनि हिकिड़ो डे हिकिड़ो मुक़ररु कयो आहे। मां हिकिड़ो इहा शइ तव्हांजे चैनल ते तवसुल सां चवंदुमि त असांखे हिकु ॾींहुं न मिलणु खपे। जेके 365 ॾींहं आहिनि 365 ॾींहं असांखे फ़ख्रु आहे त असां सिंधी आहियूं। बाक़ी 4 डिसंबर हिकिड़ो ॾींहुं आहे त उन ते बिल्कुलु असांखे हिकिड़ी पूरी दुनिया खे ॾेखारणु चाहियूं था बाबा सिंध बि हिकिड़ी क़ौम आहे। ऐं जॾहिं त हिकिड़ी सिंध जी हिकिड़ी सकाफ़त रही आहे शुरूअ खां वठी त इनखे असां 365 ॾींहं माना जेको आहे न असां मल्हायूं हुन सकाफ़त खे। नाज़रीन वठंदा वेलकम बैक। नाज़रीन असांजे प्रोग्राम जा महिमान आहिनि अॼु शख्सियत आहिनि मोहम्मद यूनुस अबड़ो लाड़काणे डिस्ट्रिक्ट जे हवाले सां मां तव्हांखे अपडेट कंदो आहियां त सियासी समाजी शख्सियत आहिनि। हमेशह हिननि जेको आहे त लाड़काणे सिटी में रही करे जेको आहे त मिसकिन ग़रीब मिसकिन माण्हुनि सां हमेशह हॾ ॾोके रहिया आहिनि। अचो पिया ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी रखंदासीं। ॻाल्हि ॿोल जे हवाले सां मां अपडेट कंदो आहियां त 4 डिसंबर सिंध जे अंदरि जेको आहे त कल्चर डे जो मल्हाए पियो वञे। कल्चर डे जे हवाले सां मोहम्मद यूनुस अबड़ो साहिब जी ॻाल्हि ॿोल आहे। ईंदासीं ॻाल्हियुनि जे तरफ़। जी यूनुस साहिब। मां सॼी सिंध वारनि खे न पर पूरे दुनिया में जेके आलम इस्लाम में जेके सिंधी रहंदा उन्हनि खे चवंदुमि त 4 डिसंबर ते जेको असांजो सकाफ़ती ॾींहुं मल्हायूं पिया। अचो हिनखे सेलिब्रेट कयूं ऐं हिकिड़े सिंधी हुजण जो असां सबूत पेश कयूं त असां सूफ़ी उन खां अलावा अमन पसंदि क़ौम आहियूं ऐं पाकिस्तान में जे ठाहिण में सिंध जो वॾो रोल हुयो ऐं असां उहो सॼी दुनिया खे ॿुधाइणु चाहियूं था त सिंध हिकु वॾी सकाफ़त ऐं वॾी 5000 साल पुराणी असांजी हिते तहज़ीब आहे पंहिंजी सिंध जी। सो उनजे निशाने हवाले खां मोहन जो दड़ो तव्हांजे साम्हूं आहे ऐं सॼे अवाम खे मां इहो चवंदुमि 4 डिसंबर अचो टोपी अजरक पाए करे ऐं सिंधी हुजण सबूत जो। जी सिंध। नाज़रीन ॾिसो पिया मां लाड़काणे खां अव्हांखे अहम ख़बर खां अपडेट कंदो रहां त 4 डिसंबर जे हवाले सां सिंधी मीडिया फोरम जे तरफ़ खां जेको आहे तयारियूं तमामु तेज़ आहिनि ऐं 4 डिसंबर जे हवाले सां टोपी अजरक जो डे मल्हाए पियो। लाड़काणे जे मुख़्तलिफ़ चौकनि ते जेको आहे त अजरक टोपी जा स्टॉल लॻाया विया आहिनि। ऐं ॾिसो पिया नाज़रीन मां लाड़काणे खां अव्हांखे ॿुधाईंदो रहां त लाड़काणे में तयारियूं ज़ोर शोर सां आहिनि।
लाड़काणे जी सियासी समाजी शख्सियत मोहम्मद यूनुस अबड़ो साहब जेको आहे त सिंध मुंहिंजे यूनिवर्सिटी जे हवाले सां मां अव्हांखे ॿुधाईंदो वञा तुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी आहे ऐं हुन इज़हार बि कयो आहे सिंधी क़ौम खे पैगाम ॾिनो आहे त 4 डिसंबर ते कुलनि ते अजरक रखे टोपी रखे जेको आहे तो कंधार सिंध जा पुट सॾाए ऐं सिंध जो पैगाम सिंधी माण्हुनि सां मोहबत जो इज़हार 4 डिसंबर खे हमेशह यादि रखो हुनखे मल्हाए वञे। नाज़रीन ईंदड़ वक़्त जे लाइ वठंदासीं इजाज़त। कैमरामैन अली नूर अबड़ो सां गॾु डॉक्टर हफ़ीज़ बलोच खे ॾींदा इजाज़त। सिंध सलामत, साथ सलाम।